मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में कालाबाग डैम ठाहिण जी वरी साज़िश थी रही आहे। हिकु दफ़े वरी कोर्टुनि जी मार्फत कालाबाग डैम ठाहे सिंध खे वीरान बनाइण जी कोशिश थी रही आहे, जंहिंखे सिंध जो अवाम हर सूरत में बर्दाश्त न कंदो। सिंधी मीडिया पारां गॾियल एडिटोरियल हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जेको अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। उनवान आहे सिंधी अख़बारनि जो गॾियल एडिटोरियल कालाबाग डैम, तारीख़ी पस मंज़र ऐं क़ानूनी तक़ाज़ाऊं। सिंधी अख़बारनि जे गॾियल एडिटोरियल में लिखियो वियो आहे त पाकिस्तान में जेके बि तरक़ियाती स्कीमूं आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो कोर्टुनि में नाहे थींदो। समूरियुनि तरक़ियाती रिथाउनि जो फ़ैसिलो सियासी हुकूमतूं कंदियूं आहिनि। हर स्कीम बजट में शामिल हूंदी आहे। पाकिस्तान जो क़ानून ऐं आइन चवे थो त बजट खां मथां ई का बि स्कीम नाहे हूंदी। कंहिं बि स्कीम जे लाइ जॾहिं बजट मंज़ूर कराइबो आहे त उन जे लाइ बाक़ाइदे हिकिड़ा फोरम मौजूदु आहिनि। उन्हनि फोरमनि में पहिरीं त वफ़ाक़ी काबीना आहे जेका अहिड़ा फ़ैसिला कंदी आहे त का बि स्कीम थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे। ऐं पोइ ज़ाहिर आहे त जेका बि हुकूमत हूंदी या पंहिंजा सियासी फ़ैसिला कंदी आहे, अहिड़नि फ़ैसिलनि जी हाकारी ऐं नाकारी ॿिन्ही नतीजनि खे साम्हूं रखी फ़ैसिला कया वेंदा आहिनि, जंहिंखां पोइ हर स्कीम लाइ लाॻापियल खातनि खे चयो वेंदो आहे त इहे उन ते अमल दरामद कराइनि। लाॻापियल खाता उन स्कीम जी रिथा फंडनि जे लाइ मुख़्तलिफ़ इदारनि वटि जमा कराईंदा आहिनि, जिन में CDWP, सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी ऐं एक्निक शामिल आहिनि। जितां तरक़ियाती रिथाऊं पास थी नेशनल इकनॉमिक्स काउंसिल में ईंदियूं आहिनि, जिते उन्हनि जी बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी आहे। अहिड़ीअ तरह हर तरक़ियाती रिथा लाइ हिकु क़ानूनी तरीक़ो मौजूदु आहे, जंहिंमां गुज़री जॾहिं बजट पास थींदो आहे त पोइ उहो हिकु क़ानूनी डॉक्यूमेंट बणिजी वेंदो आहे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खां पंहिंजे ॻोठ या इलाइक़े लाइ का बि तरक़ियाती स्कीम घुरिजे थी त ज़ाहिर आहे उनखे हिकु राइज कयल सेटअप जी पोइवारी कंदे हिकु साइकिल मां गुज़रणो पवंदो आहे, न कि उहो माण्हू अदालत में वञी चवंदो त मूंखे हीअ स्कीम मंज़ूर कराए ॾियो। अदालत वरी बि हुकूमत खे चवंदी छो त उन स्कीम जी ज़रूरत आहे न आहे या उन लाइ बजट आहे न आहे। उन सभ जो तयन वक़्त जी हुकूमत खे करणो हूंदो आहे।
न की अदालत खे। अॼु ताईं कंहिं बि अदालत अहिड़ो फ़ैसिलो नाहे ॾिनो, छो त हर रिथा जो बजट फिज़ेबिलिटी ऐं समूरा पासा ॾिसणु हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि सां गॾु मथे ज़िक्र कयल फ़ोरमनि जो कमु आहे। ऐं जॾहिं मुल्क में अहिड़ा फ़ोरम मौजूदु हुजनि त पोइ पाकिस्तान में मौजूदु कंहिं बि अदालत खे आइनी ऐं क़ानूनी तौर ते इहो इख़्तियार ई नाहे त इहा कंहिं बि तरक़ियाती रिथा खे मंज़ूरु करे सघे। पाकिस्तान जे आइन जे 18हीं तरमीम में वाज़े तौर ते लिखियलु आहे त कंहिं बि डैम जे फ़ैसिले जा अख़्तियार गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल वटि हूंदा हुआ। हीअ अहिड़ो फ़ोरम हूंदो आहे जंहिंमें वज़ीर अज़म, 4 वज़ीर ऐं चइनी सूबनि जा वॾा वज़ीर शामिल हूंदा आहिनि, जिन खे कंहिं बि डैम जे अॾण या न अॾण जो फ़ैसिलो करणो हूंदो आहे। जेकॾहिं उते बि फ़ैसिलो नथो थिए त पोइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराए उते अहिड़ो फ़ैसिलो करणो हूंदो आहे। कंहिं बि डैम जी रिथा जी मंज़ूरीअ लाइ उनखे खोड़ सारनि मरहलनि मां गुज़रणो पवंदो आहे ऐं इहे समूरा मरहला पाकिस्तान जे आइन जो हिसो आहिनि। का बि अदालत आइन खे बाए पास नथी करे सघे। मुल्क जूं समूरियूं वॾियूं सियासी पार्टियूं जॾहिं वाज़े तौर ते चई रहियूं आहिनि त कालाबाग डैम चइनी सूबनि जी रज़ामंदीअ खां सवाइ न ठहिणु घुरिजे त पोइ का बि अदालत या सरकार समूरनि सियासी पार्टियुनि जे फ़ैसिले ख़िलाफ़ कीअं थी वञी सघे। क़रारदादुनि जे तमामु घणी सियासी अहमियत हूंदी आहे ऐं मुल्क जूं 3 सूबाई असेंबलियूं कालाबाग डैम जी रिथा जी मुखालफ़त में क़रारदादूं पास करे चुकियूं आहिनि। इहो बि अदलीअ जे अख़्तियार में नाहे त इहा असेंबलियुनि जी क़रारदादुनि खे पुठी ॾे, छो त पार्लियामेंट जा अलॻि अख़्तियार आहिनि ऐं अदलिया जा अलॻि अख़्तियार हूंदा आहिनि। हाणे सुवाल उहो थो पैदा थिए त जेकॾहिं पाकिस्तान जी अदलिया या ॿियनि इदारनि जी नज़र में सिंध असेंबलीअ जे उन क़रारदाद जी का बि अहमियत नाहे त पोइ सिंध असेंबलीअ जेको ठहिराउ पाकिस्तान क़ाइमु करण लाइ पास कयो हो उन जी कहिड़ी हैसियत वञी बचे थी। मुल्क में अरसा जहिड़ो इदारो मौजूदु आहे जंहिंजो कमु आहे पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ करणु। अरसा हर साल इहो चई रहियो आहे त मुल्क में कॾहिं 30% कॾहिं 40% पाणीअ जी खोट आहे। जेकॾहिं पाणीअ जी एतिरी खोट आहे त पोइ नओं डैम किथां ऐं कीअं भरिबो। पाणीअ जी खोट ई जॾहिं पूरी न पई थिए त छा 1-2 सालनि लाइ सॼे मुल्क में पाणीअ जी फ़राहमी बंदि करे पोइ डैम भरियो वेंदो। सॼी दुनिया अंदरि पाणीअ जे हवाले सां इहो उसूल राइज आहे त कंहिं बि दरिया, नदी या नाले ते मोड़ वारनि खां वधीक पुछड़ीअ वारनि जो हक़ हूंदो आहे। पाकिस्तान हुकूमत आलमी इदारनि अॻियां दाहींदी रही आहे त हिंदुस्तान असांजे पाणीअ ते डैम ठाहे उन बैनुल अक़वामी कानून ऐं सिंध तास मुआहिदे जी भंजकड़ी करे रहियो आहे। उन करे जो असां पुछड़ीअ वारा आहियूं सो असां सां ज़्यादती पई कई वञे त पोइ सोचण जी ॻाल्हि इहा आहे त साॻियो उसूल हिते छो न पियो लागू थिए। असां पुछड़ीअ वारा आहियूं त पोइ मुंड वारा असांजी मर्ज़ीअ जे उबतड़ छो डैम ठाहिण ते बज़िद आहिनि। ANG अब्बासी वारी टेक्निकल कमेटी वाज़े तौर ते चई चुकी आहे त असांजे सिस्टम में गुंजाइश ई हिकिड़ो डैम ठाहिण जी आहे। उन करे जे हिकिड़ो ई डैम ठाहिणो आहे त पोइ भाषा डैम ठाहियो, जंहिंजे करे तरबेला डैम बि बची वेंदो, छो त तरबेला डैम पंहिंजे पोयनि पसान में आहे। हाणे जॾहिं भाषा डैम ते त कमु हले पियो त पोइ इहो मुकमल थियण खां अॻु ई ॿियो डैम ठाहिण वारी सोच सम्झ खां ॿाहिरि आहे। ANG अब्बासी चवाणी त पाकिस्तान वटि ॿियो डैम भरण लाइ पाणीअ जी गुंजाइश ई कोन आहे। 1988 ईस्वीअ में जॾहिं कालाबाग डैम जी फिज़िबिलिटी रिपोर्ट फाइनल कई वई हुई त उन वक़्तु ॿुधायो वियो हो त उन ते $7 अरब ख़र्च ईंदो। हिन वक़्तु असीं 2018 में पिया हलूं। डैम जी फिज़िबिलिटी खे 30 साल थी चुका आहिनि। 30 साल गुज़रण खां पोइ छा अॼु बि डैम ते $7 अरब ई ख़र्च ईंदो? कंहिंखे
पियो बेवकूफ़ बणायो वञे। 1988 में सीमेंट, सरियो, मज़दूरी, मशीनरी जी जेका क़ीमत हुई, 2018 में इहे क़ीमतूं किथे पहुतल आहिनि, उनजो हिसाबु सवलाईअ सां करे सघिजे थो। असीं सम्झूं था त हिन दौर में पंजाब जो उहो ज़िद पूरो करणु ऐं कालाबाग डैम जहिड़ी रिथा मुकमल करण लाइ घटि में घटि $20 अरब घुर्जनि। पोइ एतिरी वॾी रक़म अवल त मुल्क में मौजूदु आहे कोन। उन लाइ असांखे बैनुल अक़वामी मालियाती इदारनि जे दरवाज़े ते वञणो पवंदो ऐं इहा बि सोचण जी ॻाल्हि आहे त कालाबाग जहिड़े तकरारी रिथा जंहिं लाइ मुल्क में मारामारी थी सघे थी, हीअ मुल्क लुॾी सघे थो, अहिड़ी रिथा लाइ कहिड़ो इदारो फंडिंग ॾियण लाइ तयारु थींदो? को बि न। उन करे अवल त इहो निसोरो कूड़ आहे त इहो डैम $7 अरब में ठही वेंदो। हिकु भेरो कमु शुरू थियो त पोइ ख़र्च वेंदो वधंदो, जेको ॿार क़ौमी ख़ज़ाने ते पवंदो वेंदो ऐं क़ौमी ख़ज़ाने जो हाल कंहिंखां बि ॻुझो कोन आहे। पाकिस्तान अंदरि फिल्ड इरिगेशन सिस्टम कमु करे रहियो आहे, जंहिंजे करे पाणीअ जी विरासत खां वठी ॿनियुनि ॿारनि में पहुचण ताईं 50 खां 60% पाणी ज़ाया थी वेंदो आहे। जेकॾहिं सिर्फ़ $7 अरब मुल्क जे इरिगेशन सिस्टम खे जदीद करण ते ख़र्च कया वञनि त कालाबाग डैम खां टीण चवण ते पाणी बचाए सघिजे थो, छो त कालाबाग डैम में पाणी गॾु करण जी गुंजाइश 7 खां 8 मिलियन एकड़ फुट ॿुधाई वञे थी, जॾहिं त पाणीअ जी ज़ियान खे रोके 20 खां 25 मिलियन एकड़ फुट पाणी बचाए सघिजे थो। पंजाब वटि कालाबाग डैम ठाहिण लाइ ॿी का बि लॉजिक मौजूदु न आहे। हिननि वटि सिर्फ़ 2 रिंगट हूंदा आहिनि त पाणी समुंड में ज़ाया पियो थिए ऐं बिजलीअ जी खोट पूरी करण लाइ डैम जो ठहिणु ज़रूरी आहे। असीं अॼु हिन इदारे जे वसीले इहा ॻाल्हि वाज़े करणु चाहियूं था त पाणीअ समुंड में ज़ाया कोन पियो थिए। उन हवाले सां बार बार वज़ाहतूं आॾो ईंदियूं रहियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जे बिजलीअ जी खोट पूरी ई करणी आहे त पोइ इहा बि ॻाल्हि वाज़े हुजे त हाणे पाकिस्तान अंदरि बिजलीअ जी खोट आहे ई कोन। कालाबाग डैम वधि में वधि 5 खां 6 हज़ार मेगावाट बिजली पैदा कंदो, जॾहिं त डिसंबर ताईं थर जे कोयले मां 660 मेगावाट बिजली जी पैदावार शुरू थी वेंदी, जंहिं ते कुल $2 अरब जी लाॻत थी आहे। थर जे कोयले ते वधीक $10 अरब ख़र्च करे उन मां 8 खां 10 हज़ार मेगावाट बिजली पैदा करे सघिजे थी। उन करे न पाणी ज़ाया पियो थिए, न ई बिजलीअ जी ज़रूरत आहे। पंहिंजा वाधू ऐं चोरीअ वहंदड़ कैनाल बंदि कयो, मुल्क जो इरिगेशन सिस्टम ठीकु कयो, पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ कयो त न मुल्क में पाणीअ जी खोट आहे, न ई कंहिं डैम ठाहिण जी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान खां असीं तक़ाज़ा करियूं था त सभ खां पहिरीं पाणीअ बाबति 1991 वारे ठाह जो मुतालबो करे मुल्क जे अवाम खे इंसाफ़ भरियनि तरीक़नि सां कुझु हेठियुनि सवालनि जा जवाब पिणु ॾिए त छा इहो ठाह थियण खां पोइ अॼु ताईं सिंध जी डेल्टा खे 10 MAF पाणी मिलियो आहे। सिंधु तास मुआहिदे मूजिबि माली मुफ़ादनि जो पूराओ कंहिंजो थियो हो। CG कैनाल वसीले पाणी कंहिंखे मिली रहियो आहे ऐं ग्रेटर थल कैनाल वसीले मियांवालीअ खां परभरो कंहिंजूं ज़मीनूं आबाद थी रहियूं आहिनि। सीपेज वसीले सिंध जूं सरसब्ज़ ऐं शादाब ज़मीनूं छो बर्बाद थी रहियूं आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम एडिटोरियल जेको सिंधी मीडिया पारां गॾियल एडिटोरियल हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो हो, उन तहत सिंधी अख़बारनि जो गॾियल एडिटोरियल जंहिंजो उनवान आहे कालाबाग डैम तारीख़ी पस मंज़र ऐं क़ानूनी तक़ाज़ाऊं। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हाणे फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।
दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन